नाला आहे असां कमु कंदा आहियूं हीअ मज़दूरी आहे आम मज़दूरी आहे हिनखे हिकिड़े खे ठाहिण में कलाकु लॻंदो आहे असांखे ऐं पहिरियों हिन में माना लकड़ा खणी ईंदा आहिनि 2 रुपए जे हिसाब सां लकिड़ो ॾेई वेंदा आहिनि हिन में सेठियूं वठंदा आहिनि जेके असां कटाई कंदा आहियूं कटाई जी तारीख़ मिलंदी आहे 500 रुपया वरी हुन में तीली ॿीली कंदा आहियूं सुकाए रंग बंग हिनखे कंदा आहियूं हाणे ठाहियूं था वेठा असां हिन जी ठाहिण जी हिकिड़ीअ जी जेका आहे 100 रुपये मिलंदी आहे मज़दूरी 50 हिन जो अधे जो 50 मुंहिंजो माना 100 रुपये मिलंदो आहे हिकिड़ीअ ते माना 50 रुपये माना फी मज़दूरी आहे 10 ठाहींदा आहियूं 500 रुपया तारीख़ ठहंदी आहे हिन में बहरहाल मुतालबो हुकूमत सां इहो ई आहे त लॉकडाउन में थोड़ी नरमी कई वञे हर कोई ग़रीब आवाम हर कोई कमाइण जी का सहूलियत आहे कोन असांखे बि चऊं था त कुझु खपे ईद जो मौक़ो आहे न ईद जो को रिलीफ ॾिनो थो वञे न छा कुझु कयो थो वञे ईद जे लाइ बि आवाम खे खपे न हर शइ खपे छा कुझु न खपंदो आहे हर कंहिंखे हर शइ जी ज़रूरत आहे तंहिंजे करे असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे इहे ॾिनी वञे। मुंहिंजो नालो अब्दुल हकीम ख़्याल आहे मां पाण हिते मज़दूरी कंदो आहियां ऐं मूंखे चङो अर्सो थी वियो आहे 3-4 साल थी विया मां कमु थो कयां पर पोइ बि शुक्र आहे मालिक जो गुज़र सफ़र बचनि जो थिए थो पर उहा हिन में सहूलियत अञा कोन्हे का जेका असांखे इन मां रोज़ी जेका आहे घणी हुजे पर पोइ बि अलाह जे करम फज़ल सां पंहिंजे बचनि खे पालींदा आहियूं। हिन कोरोना वबा में तव्हां रोज़ी नथी त पोइ कीअं था थियो? भई कोरोना जे करे छा आहे त ॿाहिरियों कमु असां नथा करे सघूं इन करे पंहिंजे ओताकनि में वेही पंहिंजो इहे गुज़र सफ़र कयूं था वरी इहो ई मुतालो असांजो आहे त महिरबानी करे जेको असांजो कुझु इंसाफ़ कयो वञे। बाक़ी जी ये साईं चिकान जेके आहिनि इहे कोइटिया में वेंदियूं आहिनि कोइटिया खां पोइ ईरान अफ़गानिस्तान वेंदियूं आहिनि हे अॻु में इहे मज़ूर ठाहींदा आहिनि लकड़ा पोइ हुननि मां असां 2 मज़ूर विहारींदा आहियूं चिराई कंदा आहियूं उन खां पोइ इहे सुकाईंदा आहियूं सुकाइण खां पोइ रंग थी वरी इन्हनि खे चिकान ठाहींदा आहियूं सम्झव पोइ वरी असांजो गुज़र सफ़र इहो ई आहे जेको तव्हां ॾिसो था इहो कोइटिया वेंदी आहे कोइटिया खां पोइ ईरान